अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन व अला आलिहि अत्तय्यिबीन अत्ताहिरीन। अम्मा बादु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनू ला तकूनू कल्लज़ीना आज़व मूसा फबर्रअहु अल्लाहु मिम्मा क़ालू व कान इंदल्लाहि वजीहा। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह व क़ूलू क़ौलन सदीदा युस्लिह लकुम आमालकुम व यग़फ़िर लकुम ज़ुनूबकुम व मन युतिइल्लाह व रसूलहु फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। इल्म अदब की दुनिया में दस्तूर यही है जीने का, अखलाक से जिया करते हैं, एहसान से मारा करते हैं। बदलेगा जमाना लाख मगर कुरान न बदला जाएगा। है कौल मोहम्मद कौल खुदा, फरमान न बदला जाएगा। दरूद शरीफ वाली एक तरफ। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। मोहतरम दोस्तों, मां सूरतुल अहज़ाब जे आखिरी रुकू मां 3 आयतन की तिलावत जो शरफ हासिल। अज जी हिन कचहरीअ में कुरान शरीफ जे इन 3 आयतन जे मुतलिक़ कुछ ॻाल्हियूं अवां जे साम्हूं अर्ज़ रखंदुसि। अल्लाह खां दुआ है त असां तव्हां सभिनी खे पंहिंजे पाक किताब जी सही सम्झ नसीब फरमाए ऐं अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। दोस्तों, इन आयत में सारो दीन समझायल है, पूरो दीन। कुरान शरीफ जो इहो कमाल है जो थोड़न लफ्ज़न में सारी जिंदगी जो खुलासो पेश करे छॾींदो आहे, जो थोड़न आयतन ते भी अमल करे तो पूरे दीन ते अमल थी वेंदो। यो कुरान शरीफ जो कमाल आहे। हुजूर जन फरमायो, ऊती तो जवामे उल कलिम, मूंखे जामे जुमला ॾिना विया आहिनि। जामे जुमलन की माना यह है तो लफ्ज़ थोड़ा होंदा, मानाऊं तमाम घणी होंदी।
हिन आयत में अल्लाह ताला पहिरीं शइ इहा सम्झाई आहे त पूरो दीन नालो आहे ईज़ाउ न ॾियो। अब गंढ ॿधी ज़हन में ॻाल्हि रखो, इन जो हितां उथी वरी इते ई उछलायूं वञो। वो मशहूर किसो आहे न, वाणिया तकरीर कंदा हा त गाय माता आहे, साईं जन वॾा ॿुधाईंदा। गऊं माउ आहे, पोइ सब्जी फ़रोश हिकिड़ो उहो बि वेठो हो, पुट बि वेठो हो, इहो तकरीर ॿुधे पियो। उथी आया सुबुह जो, गऊं अची करे सब्जी वारे जे सब्जीअ में मुंहुं विधो त पीउ उथी करे वॾा बाठा हया गऊं खे। त पुट चुस अबा राति तकरीर ॿुधीसीं, असांजो बुज़ुर्ग पियो चवे त गऊं अम्मा आहे, तूं त अॼु वॼाए छॾियो, अम्मा जी चेल ही ज़रे घटि भॻी आई। त हथ ॿधी चई अबा तूं त सफ़ा सादो आहे छोरा, तोखे त का ख़बर कोन्हे। चई कीअं अबा, मूंखे सम्झ में त न आई ॻाल्हि, तूं इहा तकरीर राति न ॿुधी? चई अबा ॿुधी अम्मा, झोली पथारे न वेठो हुउमि, तकरीर जी महल मां झोली पथारे वेठो हुउमि, जॾहिं उथियासीं त झोली उते ई छॾे आयो हुउमि, ॼणा दुकान ते खणी आयो हुउमि। ॻाल्हि सम्झो था न, त तव्हां त झोली पथारे इते ई सटियूं त न वेंदव न बाबा। हे त उन्हनि जूं ॻाल्हियूं त ईअं वाहियात ॻाल्हियूं आहिनि, हे त अल्लाह जे किताब जी ॻाल्हि आहे। हिते बि गंढ ॿधी रखो त इंशाअल्लाह क़बर क़यामत ताईं बि हिन जो इहो नुस्ख़ो कमु ईंदो। हे फ़ानी न आहे, हे असली शइ सम्झाए। पहिरियों लफ़्ज़ इहो सम्झो त दीन नालो आहे कंहिंखे बि ईज़ाउ, ईज़ाउ जी माना तकलीफ़। हाणे इन खे शुरू कयो काथों बि वठी, अल्लाह खे ईज़ाउ न ॾियो। ॻाल्हि सम्झो, रसूल खे ईज़ाउ न ॾियो, सहाबा खे ईज़ाउ न ॾियो। ॻाल्हि सम्झो थोरी तवजे सां, वलियनि खे ईज़ाउ न ॾियो, आलमनि खे ईज़ाउ न ॾियो, पाड़े वारनि खे ईज़ाउ न ॾियो, अबे अम्मा खे ईज़ाउ न ॾियो, ख़ुदि पाण खे ख़ुदकुशी करे ईज़ाउ। का ॻाल्हि रहिजी वई? सॼो दीन इन जो नालो आहे त ॿिए खे, हुन में पाण खां वठी ॻाल्हि शुरू कयो त अलाह ताईं ॻाल्हि वेंदी। हिते बि अल्लाह ताला मूसा अलैहिस्सलाम जो ज़िक्र फरमायो आहे। मूसा अलैहिस्सलाम जो ज़िक्र छो कयो अथसि? क़ुरान शरीफ़ में ॿियनि नबियनि जा किसा खोड़ बयान थियल। सुवाल थींदो आहे त असांजे किताब में ॿियनि नबियनि जो कहिड़ो वास्तो, उन्हनि जा किसा छो ॿुधाया अथसि? इन जो जवाब ख़ुदि हुज़ूर जन ॾिनो। मुस्लिम शरीफ़ जी रिवायत आहे, रिवायत डिघी आहे पर मां उहो जुमिलो पढ़ां थो। असईदु लिमन वुइज़ बिग़ैरिही, मुझे सोने करीम जन फरमायो तव्हां मंझा बख़्त वारो माण्हू उहो आहे जो ॿिए जो किसो ॿुधी पाण रस्ते ते लॻी पवे। बख़्त वारो उहो आहे ॿिए जी हालत ॾिसी पाण रस्ते ते लॻी पियो ऐं जन्नत पहुची पियो। ये बख़्त वारे माण्हूअ जी निशानी। पाण मोचड़ा खाइण जे बजाय ॿिए जो किसो ॿुधी सिधा थी वञो। ॻाल्हि सम्झो था? नंढड़ो दिमाग़ आहे, इन करे मूंखे नंढड़े ॻाल्हियूं, नंढड़े लावारियूं मूंखे अचनि थियूं ज़हन में, त माण्हुनि जे दीन सम्झण जो दिमाग़ वॾो न आहे। नंढा हुआसीं, असांखे हिकिड़ो किसो पढ़ाईंदा सम्झाणी जे लाइ। किसो त वाही तबाही आहे।
पर सम्झाणी वॾी आहे। त हिकिड़े जंगल में शींह बघड़ गिदड़ इहे टे रहंदा पाण में यार। शींह शिकार कयो अंधारी मुंहं में, टे शयूं मारियईं, हिकिड़ो जंगली गॾु मारियईं, हरणी मारियईं, जंगली सिहड़ मारियईं। बघड़ खे चयईं यार तूं वॾो असांजो क़ाबिल माण्हू आहे, महिरबानी करे हे विहा सही नमूने सां। टे शिकार हिन केर केर कहिड़ी शइ खाए पाण में दोस्त विरहायूं न। चए हा साईं शिकार ख़ुदि विरहायो पियो आहे, तव्हां वॾा हो, हे गॾु बि वॾो आहे, तव्हां मज़े सां हिनखे खायो। मां विचोलो आहियां, इहो हरण बि विचोलो आहे, मां हिन हरण खे मुंहुं ॾियां। बघड़ चयो। ऐं गिदड़ नंढड़ो आहे, उनखे जंगली सिहड़ बि पलियल आहे, उनखे ड्रव कराईंदो। शिकार त ख़ुदि विरहाया पिया आहिनि, ॿियो छा विरहायूं। त शींहं खे कावड़ लॻी, शिकार मां कयां वरी मोतबर सुठो, हरण वरी हे खाए। शींहं जो चंबो मशहूर आहे। फेराए ठका जो कढाई हुनजे मग़ज़ में, बघड़ जे मग़ज़ में, त दोस्त जो मेजालो ई निकिरी पियो, फतकी फतकी मरी वियो। गिदड़ खे चयईं हे चंडो त हलियो वियो, तूं सही नमूने विरहा। चए हा साईं मां विरहायां थो। गिदड़ सियाणो हो, उन चयो अदा साईं मां हथ ॿधी तव्हांजो ग़ुलाम नौकर, मुंहिंजो कहिड़ो तव्हां सां लेखो। राति वॾी आहे, तव्हां नाश्तो इन वॾे गॾ सां कयो, वरी टपा ॿपा ॾेई घुमी फिरी मांझांदो हरण बि तव्हां खायो, वरी राति जो मानी थोरड़ी खाइबी आहे, इन करे सिहड़ बि राति जो तव्हां खायो। गिदड़ सम्झो मां त बचत में ई कमु हलाए वेंदुसि। सभु फ़ैसिलो कयईं त तुंहिंजा, सभु फ़ैसिलो कयईं त तुंहिंजा। ऐं इहो उसूल आहे त माण्हूअ ॾे सियारे जा अंगर हर को सोरींदो आहे, चवंदो आहे मूंखे उहो फ़ैसिलो मंज़ूर आहे जेको मूंखे फ़ाइदो ॾियारे। असांखो माण्हू मसइला पुछंदा आहिनि, पोइ चवंदा आहिनि साईं जेकॾहिं शरीयत जे फ़ैसिले में असांखे फ़ाइदो आहे त पोइ मां इहा रिट रखंदोमांव त शरई फ़ैसिलो कयो, जो न त पोइ राजूणो त आहे ई आहे, उन में त मां खटे वेंदोमांसि। सम्झो था न, माण्हू फ़ाइदे जे कढ हूंदो आहे। हिकिड़े चरे खे ॾिना ऐं सियारे में अंगर सेकियईं थधि में, पोइ चवे पियो अला साईं इहे त मूंखे क़बर में बि ॾिजाए। अने अंधे खे ख़बर न हुई त इहे अंगर क़बर में आया ई त पोइ ख़ैर त। पोइ फ़ाइदो जो माण्हू ॾिसंदो आहे वक़्ती, त शींहं खे गिदड़ जो फ़ैसिलो फ़ाइदे में लॻो। चई यार वाह जो फ़ैसिलो कयो थी छोड़ा, इहो काथों सिखियो आहे एॾा सुहिणा फ़ैसिला बहितरीन, तूं त इनाम जो हक़दार आहे। काथों सिखी यार, पढ़े छा काथे? चए न साईं हुन हरामी जो मेजालो निकितो पियो आहे, हितां सबक़ मिली वियो आहे। इहा ई ॻाल्हि हदीस में आहे, सोने करीम जे फरमान में, असईदु लिमन बुइज़ बिग़ैरिही। हुज़ूर जन फरमायो बख़्त वारो तव्हां में उहो माण्हू आहे जो ॿिए जी हालत ॾिसी सम्झी वठे। ॿियनि नबियनि जा किसा क़ुरान में रब ॿुधाए, सोने मुहम्मद जी उम्मत खे चए थो त तव्हां अहिड़ा न थिजो, तव्हां इन्हनि जा ग़लतियूं किसा ॿुधी तव्हां ग़लतियुनि खां पासीरा थी सिधा हलण वारा बणिजी वञो। ॾिसो हाणे क़ुर शरीफ़ खे सम्झो छा थो चवे। या अय्युहल्लज़ीन आमनू, ऐ ईमान वारो। कंहिंखे थो सॾु करे? ईमान वारो त माॾे तकींदो, पर बेईमान ॿिए पासे बि ॾिसंदा। ईमान वारे जी नज़र हेॾे क़ुर ॾे हुजे।
अब हेॾे हेॾे तवजो कयो त मां ॾेखारियां तो अलाए काॾे तकियां तो मानी बानी सभु कुझु खाधी अथवे पोइ बि हेॾे होॾे तकियो न न ॻाल्हि सम्झो क़ुर शरीफ़ जी गौर सां कम जी ॻाल्हि क़ुर शरीफ़ में जगह जगह या अय्युहल्लज़ीना आमनू ऐ ईमान वारो छो ये सॾु छो थो करे चए थो रिश्तो ॿुधाए थो तव्हां पंहिंजे छोकिरे खे नालो वठी सॾु कयो मसलन छोकिरे जो नालो उमर आहे उमर अड़े घर जो जग पाणीअ जो भरिया तव्हांखे ख़बर पई त इहो उमर इन जो पुटु आहे या भाउ अथसि या भाटियो अथसि या सौट अथसि नालो वठंदो त तव्हांखे को रिश्ते जी ख़बर ज़ोर सां रिश्ते जी ख़बर न पवंदी पर जेकॾहिं मां उन छोकिरे खे सॾु कयो पुटु अदा मुंहिंजो प्यारो पुटु ओ मुंहिंजा प्यारा पुट हे मुंहिंजी ॻाल्हि मन हे सुठी थी त तव्हांखे छा ख़बर पई त इहो छोकिरो हिन जो ज़ोर सां ॾिसो क़ुर शरीफ़ इहा ॻाल्हि तव्हांखे ॿुधाए थो या अय्युहल्लज़ीना आमनू नालो नथो वठे छा थो चवे ऐ ईमान वारो तव्हां ईमान वारनि जो रिश्तो मां अल्लाह सां ईमान जे ज़रिए ॻंढियल आहे मोमिन रब खां जुदा अब मोमिन जो ईमान जुदा थींदो ई न आहे निमाज़ जुदा थींदी रोज़ो जुदा थींदो ज़कात जुदा अरे ईमान जुदा ईमान न थींदो आहे जुदा ॻाल्हि सम्झो था न कीअं हाणे निमाज़ पढ़ो था वेठा ॻाल्हायो नथा निमाज़ में वेठा न निमाज़ घटि पढ़ीसीं जुदा थी वई अमल लिखिजी वियो अल बाबा रमज़ान जा रोज़ा अथवे छा हाणे न रोज़ा गुज़री विया घटि रखियासीं हाजी न हज कयो बि 5 ॾींहं हज जा हज बि पूरो थियो हज गॾु कोन्हे बसि थी वियो ख़तमु हाजी थी वियो जान छुटी ॻाल्हि सम्झो जिहाद वारो बि मुजाहिद वक़्ती अमल में आहे पर ईमान जे लाइ वक़्तु कोन्हे न जाइ न वक़्तु हिते वेठा आहियो बि मोमिन आहियो घर वञी वेंदव बि ॻाल्हायो दुकान में वरी कैंचूं हणिजो खीर में वरी पाणी दॿियो बीठो हुजे न उते बि मोमिन आहे ॻाल्हायो बाबा मोमिन ईमान जुदा थींदो ई न आहे न लैट्रिन में वञे बि ईमान गॾु आहे घरवारीअ सां वेठो आहे बि ईमान जुदा न थींदो आहे बाक़ी अमल झटि थींदा आहिनि हलिया वेंदा ईमान हमेशह रहंदो आहे इन करे जन्नत भी हमेशा वारी ईमान जो नतीजो आहे अमलन सां त दर्जा मिलंदा ईमान सां जन्नत अलाटमेंट थी वई छो त ईमान हमेशा गॾु आहे त जन्नत भी हमेशा हूंदी ॻाल्हि सम्झो था न इहो वॾो रिश्तो आहे अलाह साईं जो मोमिन सां ॿिया रिश्ता फना ईमान जो रिश्तो ख़त्म न थींदो हलंदो रब साईं फरमायो कान हक़न अलैना नसरुल मुमिनीन रब तो फरमाए मुंहिंजो वाइदो थियल आहे मां अज़ल में ई लिखी छॾियो आहे तमाम मोमिन जी मदद कंदुसि मोमिन मुंहिंजो आहे मां मोमिननि जो आहियां अब अल्लाह मोमिननि जो आहे तुम ईमान खे संभाल तोसां रिश्तो अथसि ईमान जो रिश्तो वॾो आहे ॻाल्हि सम्झो ऐं हिकिड़ी जाइ ते फरमाई यूनिस नबीअ जे किसे में तव्हां किसा ॿुधा आहिनि आलमनि जा तकरीर ॿुधो था उन में आहे त यूनिस नबी इहा पढ़ी ही दुआ ला इलाहा इल्ला अंत इहा बि ईमान जी दुआ हुई ला इलाहा इल्लल्लाह ईमान आहे न इहा पढ़ी हुई त अलाह से फरमाओ नजैनाहु मिनल गम असां छॾायोसीं सभिनी गमनि ऐं ॾुखनि मां अॻिते जुमिलो असांजे लाइ चवे थो कज़ालिक नुंजिल मुमिनीन
मुझो वायदो आ जिए हिन ईमान संभालियो मच्छीअ जे पेट में ये मोमिनन भी जदे ईमान संभालियो त मां मदद कंदो रहंदुसि निजात ॾींदो रहंदुसि छॾाईंदो रहंदुसि मोमिन खे छॾे न ॾींदुसि छो त मोमिन मुंहिंजो आहे। त ईमान वॾो मामलो इन करे ईमान वारनि खे सॾे थो सम्झाए या अय्युहल्लज़ीना आमनू ऐ ईमान वारो तव्हां सां मुंहिंजो रिश्तो आहे तव्हां सां ॻाल्हायां थो रब थो फरमाए ईमान वारो रिश्तो आहे तव्हां सां या अय्युहल्लज़ीना आमनू ला तकूनू कल्लज़ीना आज़ौ मूसा ये न थीजो मूसा जी कौम वांगुर जन ईज़ायो पंहिंजे नबी मूसा खे तव्हां ये ज़ोर सां तव्हां पंहिंजे नबीअ खे ईज़ाओ न ॾिजो तव्हां उन्हनि वांगुर न थीजो उहो छा हुया हेरे ॾिसो मूसा अलैहिस्सलाम अकेलो कंदो हो तड़ बुखारी शरीफ़ जी हदीस आहे सही हदीस न हुजे त मां ॿुधायां बि न छो त नबीअ जे लाइ वाक़ियो आहे नबीअ जी अहिड़ी ॻाल्हि ॾुखी आहे ॿुधाइण ॿियो नथो ॿुधाए सघे अल्लाह जो नबी ख़ुदि थो ॿुधाए सही हदीस में कमज़ोर रिवायत बि कोन्हे जो चऊं त फ़ज़ाइल आमाल जी आहे मड़े टारे वञूं न हे बुखारी शरीफ़ जी आहे सही हदीस जी आहे बेहतरीन हदीस आहे हुज़ूर फरमायो त मूसा अलैहिस्सलाम हयादार हो ऐं तमाम नबी हयादार हूंदा आहिनि असांजो नबी त कुंवारी औरत खां बि वधीक हयादार हो ऐं हया अहिड़ी सिफ़त आहे जो माण्हूअ खे गुनाह खां बचाईंदी आहे बेहया थी पोइ जेको वणे कर ॻाल्हि सम्झो था न हया वारो माण्हू बुराईअ खां बचंदो हया वॾी सिफ़त आहे त मूसा अलैहिस्सलाम हयादार हो वाहे में शाख में दरिया में कुंड में रात जो इधर उधर लिकी गुसल कंदो हो कपड़ो पंहिंजे जान खां लाहींदो न हो माण्हुनि खे ॾेखारींदो न हो माण्हुनि सम्झो त मूसा खे अंदर को न को ऐब आहे हदीस जा लफ़्ज़ न त मां उहो ऐब न ॿुधायां ख़ुदि हदीस में अदरतुनि जो लफ़्ज़ ईंदो आहे आदर या अदरा चइबो आहे टट खे ॻाल्हि सम्झो था न माण्हुनि इल्ज़ाम हयो त नऊज़ बिल्लाह सुम नऊज़ बिल्लाह मूसा नबीअ खे का अंदर ख़राबी आहे वॾी तॾहिं लिकी लिकी तड़कंदो आहे न मूसा अलैहिस्सलाम खे ॾाढो ॾुख थींदो यार ज़ालिमो कुझु न आहे ॿुधायां थो मूंखे कुझु न आहे न साईं तूं हे अकेलो तड़कंदो आहे कुझु न आहे कीअं असां त 10-15 गॾिजी उघाड़ा थी तड़कंदा अॻे ॿाहिरियाड़ीअ में औरतूं हाणे माशाल्लाह लेट्रिनूं ॿेट्रिनूं ठही वियूं हिंदुस्तान में अञा ताईं लेट्रिनूं कोन्हनि असां 5 मायूं वञनि कमदनि में पोइ उते टोलो ठाहे पोइ किसा कहाणियूं साईं वेही अंगनि और उघाड़े हालांकि ओघड़ औरत खे ॾिसण बि मजबूरी खां सवा नाजायज़ हराम आहे जे मर्द जी मर्द नथो ॾिसी सघे त औरत जी औरत भी नथी ॾिसी सघे पर वीचारनि खे ख़बर कोन किसा कहाणियूं अहिड़ी ॻाल्हि ख़ुदि बुखारी शरीफ़ में हुज़ूर जे दौर में बि मायूं हुज़ूर जन हिकिड़ो किसो ॿुधायो आहे बुखारी शरीफ़ में डिघो उहो मां नथो ॿुधायां उन में 5-8 मायूं मुड़ुसनि जूं शिकायतूं करनि वेठियूं पाखानो बि हिक ॿिए खे ॿुधाए नबी साईं उहो किसो ॿुधायो ईअं औरतनि में ख़राबी उघाड़ो गुस्ल करणु कमरो बंदि हुजे त जाइज़ आहे बुज़ुर्ग जेके आहिनि उहे चवंदा आहिनि तोणे कमरो बंदि हुजे त बि अंगूछे ॿधी वञे पंहिंजी ओघड़ पाण बि न ॾिसे हज़रत ओस्मान गनी चवंदा आहिनि सॼी उमिरि पंहिंजी ओघड़ बि न ॾिठी हो इन जे करे हया सिफ़त आहे हज़रत ओस्मान ऐं हिकिड़ी ॻाल्हि सम्झो
ये जेके सहाबा में सिफ़तूं आहिनि न, सहाबा ख़ुदि कुझु न हा। अहिड़े तवजो कयो, पाणीअ खे कोई रंग न हूंदो आहे। ॻाढ़ो विझोसि त ॻाढ़ो थी वेंदो, नीरो विझोसि त ज़ोर सां साओ विझोसि त साओ थी वेंदो। जहिड़ी शरबत विझंदो पाणी पाणीअ खे पाण खे रंग। सहाबा खे बि कुझु न हो, इल्म जो कोई कमाल कोन हो। ॿुधो, हुज़ूर जी सोबत जे करे ये सभु कमाल जेको सहाबा जो मुनकिर आहे न, इहो हकीकत में रसूल जे कमाल जो मुनकिर आहे। अबू बकर में सिद्दीकियत आई त रसूल खां आई, उमर में फारूकियत ऐं अदालत आई त रसूल खां आई, हज़रत उस्मान में हया आयो त रसूल खां आयो, अली सोहणे में बहादुरी आई त रसूल खां आई। इन्हनि खे रसूल रंगियो। जेको सहाबा खे ग़लति चवे थो पियो न, इहो नबीअ जे कमालात खे ग़लति थो चवे त नबीअ में कोई कमाल न हो। हालांकि सॼा कमाल नबीअ जा सहाबा जे शान मां नज़र ईंदा। ख़ालिद बिन वलीद सैफुल्लाह हो त पाण कुझु न हो, इहो सभु रसूल जो कमाल हो। असे सब हज़रत मुआज़ बिन जबल आलमुल हलाल वल हराम हो, इहो रसूल जो कमाल हो। इन करे हज़रत उस्मान गनी हयादार हो, त हया जी तकाज़ा इहा आहे त पंहिंजी ओघड़ बि न ॾिसे, जेतोणीकि ॾिसणु जाइज़ आहे। ॾिसणु घरवारीअ खे मुड़ुस खे घरवारीअ जी ओघड़ बि ॾिसणु जाइज़ आहे, पर न ॾिसे त भलो आहे। ये कुछ विच में मसइला भी समझो, धोखे ते कम न हलो। पंहिंजे सोने नमूने सां पंहिंजे शरीयत खे समझी करे हलंदो त लाइन सही मिलंदी। त ॻाल्हि ॿुधो, हज़रत अकेलो तड़कंदो, माण्हुनि इल्ज़ाम हयो। अल्लाह जो शान इहो आहे, जॾहिं पंहिंजे प्यारनि ते इल्ज़ाम लॻंदो आहे त उन्हनि जो इल्ज़ाम लाहींदो आहे। उन्हनि जो इल्ज़ाम ज़ोर सां जॾहिं नबियनि खे ग़लति चयूं, इब्राहिम अलैहिस्सलाम खे, त बाहि में अल्लाह हुसैन उन खे विझराए इल्ज़ाम लाथो त हे ग़लति न आहे, सही आहे। हे ग़लति न आहे, ज़ोर सां सही आहे। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम ते इल्ज़ाम लॻो, माई हयो अल्लाह ॿार खां ॻाल्हाए शाहिदी ॾियारे, अॻों चोलो फाटल आहे या पोयों फाटल आहे, ॾिसो त मसइलो हल थी वेंदो। इहो ॾिठूं त चोलो पोयों फाटल हो, चऊं त कूड़ी माई आहे। हज़रत यूसुफ सचो आहे, रब इल्ज़ाम लाहे सफ़ाई ॾेखारी। ईअं ई सोहणे करीम जन जी घरवारी बीबी आयशा सिद्दीका सभु चओ, उन ते ज़ालिमनि इल्ज़ाम हयो, नबी 40 ॾींहं तड़पंदो रहियो। जेके चवंदा आहिनि नबीअ खे ग़ैब जो इल्म आहे, त बुखारीअ में 40 ॾींहं हुज़ूर जन मशवरा छो पिया कंदा वतन? पुछो त वञे, हदीसो क़ुरान ॾिसो त सही। बीबी साहबा परेशान, खाधो पीतो ख़त्म, रोईंदी रहे थी। नेठ जेॾो नबी शान वारो हो, तेॾी उनजी घरवारी भी शान वारी। ॿियनि जे लाइ माण्हुनि खां शाहिदी ॾियारे सफ़ाई करायईं, कंहिंखे ॿियनि शयुनि सां सफ़ाई करायईं। सोने मुहम्मद जी सफ़ाई जे लाइ क़ुरान लाइ अर्श वारे ख़ुदि सफ़ाई ॾिनी। अल्लाह जो उसूल आहे, पंहिंजे प्यारनि ते इल्ज़ाम। बाक़ी मूसा अलैहिस्सलाम ते इल्ज़ाम हयूं त साईं अथसि का बीमारी। हिकिड़े ॾींहुं मूसा अलैहिस्सलाम तड़ ते वियो, कपिड़ा लाहे पत्थर ते रखे, अंदरि टुॿी हणी तड़ो करे अञा निकिरण वारो हो त कपिड़ा पायां, पत्थर थो अलाह तुहार करे भॼे। तव्हां चवंदो पत्थर कीअं भॼंदो? मां चवां थो तूं इंसान लोह जूं गाॾियूं भॼाए थो। अब लोह जी बेजान गाॾियूं न, उन्हनि खे सावा छा ॻाल्हायो छो नथो?
इंसान पंहिंजे अकल जी दौड़ ॾेखारे लोह जूं गाॾियूं भॼाईंदो वतो आहे, लोह जूं शयूं उॾारींदो वतो आहे। रब खे पावर नाही जो पत्थर खे घुमाए। ॻाल्हायो। वहु अला कुल्लि शैइन क़दीर। तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क वहु अला क़दीर आहे न। अल्लाह से तो फरमाए तोखे खुद घुमाए केर थो। एॾे तवजो कयो। हुवल्लज़ी युसय्यिरुकुम फिल बर्रि वल बहर। ए साइकिल बीठी आहे, साइकिल मोटर बीठी आहे, ॿिनि फीतनि वारियूं शयूं जेसि ताईं टेक न ॾियो त बीही न सघंदी। अदा इहो तव्हांजी साइकिल मोटर खे घोड़ी न हणो या कंहिं भित सां या कंहिं थंबे सां टेक न ॾियो, टी शइ न मिलाईंदव त इहा ॿिनि फीतनि ते बीहंदी? ज़ोर सां ॻाल्हायो। न बीहंदी न। नथी टी घोड़ी। अलाह साईं तो फरमा मुंहिंजो त कमाल आहे, मां तोखे ॿिनि पेरनि ते बग़ैर घोड़ीअ जे उथारे बीहारींदो आहियां, लुॾंदो बि न आहे तूं। अब आहे या न आहे? तो हुवल्लज़ी युसय्यिरुकुम फिल बर्रि वल बहर। फरमाऊं मां रब उहो आहियां तव्हांजो जो तव्हांखे बि ॿिनि पेरनि ते पट ते बि घुमायां त दरिया ते बि तारियां। इहो बि मां आहियां। मां ॾाढो आहियां पत्थर खे हलायां त उहो बि हली पवंदो। हितां जो वाक़िया घोटकीअ जे भिक में असांजा दोस्त वेठा, असां बि कचे में, उहो भेरी वेठा आहिनि। 2-3 सालनि जी ॻाल्हि आहे। वॾी हिकिड़ो साईं खे चवां वॾो, मां चवां त हे पिंडाल जेतिरो हिकिड़ो वॾो बर्फ़ जो टुकुरो आसमान तां हीअं ज़राट कंदो आयो। असां जंहिं ओताक में वेठासीं हुनजे मथां हीअं फलाट कयो। असां चयो छा आहे छा आहे? ॾिसो भेणा हिकु अलाए छा आहे हिकिड़ो ईअं ठा वञी कंहिं अंदरि होॾे तलाउ हो, उन तलाउ में किरियो, माण्हू भॻा। मां त कोन वियुसि, माण्हू विया ॾिसी आया। बाबा छा हो? चई साईं बर्फ़ हेॾो भला कमरे जेॾी बर्फ़ हुई, अलाए न झोड़ न बादल। जीअं हाणे आसमान साफ़ आहे ईअं साफ़ हुजे, मथां को कंहिं सयारे मूं किरियो आहे उहो बर्फ़ जो टुकड़ो, सम्झे वॾो खॾो खणी वियो अंदरि, टुकड़ा टुकड़ा हेॾे हलाए त एॾियूं एॾियूं पहाड़नि जहिड़ियूं बर्फ़ां मथां पियूं वञनि। हे असांजो वाक़ियो। अलाह साईं बुखारी शरीफ़ जी हदीस ग़लति कोन्हे। हुज़ूर जन फरमायो वो पत्थर मूसा अलैहिस्सलाम जा कपड़ा खणी बगो। मूसा अलैहिस्सलाम लठ हथ में अची वियसि। लठ खे एॾो पावर हो मूसा खे जो लठ सटे त अजदहा थी वञे, लठ हणे समुंड खे त 12 रस्ता, लठ हणे पत्थर खे त पत्थर मंझां 12 पाणीअ जा चश्मा वही पवनि। इहा लठ ठका जो कढाई पत्थर खे। हुज़ूर फरमाओ पत्थर खे 7 दाग थी पिया लठ जा, पर पत्थर न बीठो, छो त हेॾो कलीम हो, होॾो रब जलील हो। अब आर्डर कंहिंजो हलंदो? मखलूक जो या ख़ालिक जो? मखलूक भल नबी हुजे त बि पत्थर ॿुधेसि। कंहिंजो हुकुम हलियो? हे चवंदा पीर मुंहिंजो जीअं हुकुम करे ईअं थी वेंदो। अड़े न थींदो, मथां जो जॾहिं आर्डर। ॻाल्हि सम्झो था न। मूसा अलैहिस्सलाम लठियूं टड़का थो कढाए। बुखारी शरीफ़ जी सही हदीस में न निकिरे त मुंहिंजी सज़ा गोली आहे। सही हदीस में मौजूद आहे। दाग थी पिया पत्थर में। हुज़ूर फरमायो पत्थर न बीठो। ओ वॾो मजमो हो, वापार पिया कनि, शहर में भरियो पियो हुजे। मूसा अलैहिस्सलाम नंगो उघाड़ो न पत्थर जे कॾ ख़बर ई न पियसि, सिधो वठी आयुसि उते। सम्झे साईं? उहो पत्थर अची विच माण्हुनि में बीठो, उतां पत्थर में खणी करे यकदमि कपिड़ा पाताईं। माण्हुनि चयो यार कुझु बि न हुयुसि, हे त ठीकु ठाक हो, असां हरू भरू इल्ज़ाम हणंदा। उन्हनि चंडनि खे शौक़ु हो अलाह सां ॾेखारियुनि। बाक़ी तव्हां चवंदो ओघड़ ॾेखारण, इहा चङी ॻाल्हि त कोन्हे बाबा। मजबूरीअ में डॉक्टर खे इजाज़त हूंदी आहे न हूंदी आहे?
शरीयत में भी मजबूरी में डॉक्टर जे अॻियों ओघड़ ज़ाहिर करण मजबूरी आ त जायज़ आ त हे भी एड़ी मजबूरी ही जो अल्लाह पांजे नबियन के जेस ताईं पाक न ॾेखारे एतरे ताईं न छॾींदो उन पाक ॾेखारे चवन था इन आयत कुरान शरीफ जो मतलब इहो आहे त उन्हनि मखलूक ईज़ाउ ॾिनो तव्हां नबीअ खे दागदार न समझजो नबी हमेशा कुरान ला रैब आहे नबी ला ऐब आहे अब कुरान में रैब ना है छा ना है ज़ालिकल किताबो ला रैब फी ऐं नबीअ जे लाइ आहे त ला ऐब फी हिन में रैब ना है नबीअ में ऐब अल्लाह बर्दाश्त न कंदो आहे नबी ज़ाहिरी बातनी ऐबन खां पाक हूंदो आहे उन जी पाकाई ॾिसी असांखे रब जी पाकाई सम्झ में ईंदी त जंहिं रब पंहिंजे नबीअ खे एॾो पाक बनायो उहो ख़ुदि रब के एॾो पाक ॻाल्हि सम्झो था अलाए हा उहो मज़हर आहे तंहिंजे करे हिते फरमान ला तकूनू कल्लज़ीना आज़ौ मूसा फबर्रअहुल्लाह रब से फरमायो तव्हां ईअं न थीजो जीअं मूसा खे पंहिंजी क़ौम ईज़ायो वकान इंदल्लाहि वजीहा मूसा नबी अल्लाह वटि वॾे वजाहत वारो मुहानो मुड़सो वजीह जो तर्जुमो खोले ॾिठुमि मां इधर उधर मूंखे दिलि सां कंहिंजो न लॻो वजीह जी माना मोतबर मुड़ुस लिखियो हे लिखियो हो लिखियो हालांकि वजीह वजह खां वतल आहे वजह चइबो आहे चेहरे खे मुंहं खे हा साईं मुंहं खे चइबो आहे सही असां वटि सिंधीअ में लफ़्ज़ सही आहे सही मौजूदु आहे ॿी ॿोलीअ में शायदि लफ़्ज़ ई न हुजे अहिड़ो असांजी सिंधी ॿोलीअ में आहे त असां चवंदा आहियूं फिलाणो मुहांडो मुड़ुस आहे मुहांडो माना मुंहं वारो ॻाल्हि सम्झो था मुहांडो मुड़ुस आहे माना जाॾे मुंहुं खणी वञे उनखे कोई न कंदो अल्लाह तो फरमाए मूसा अलैहिस्सलाम कान इंदल्लाहि वजीहा असां वटि मुहांडो मुड़ुस हो जहिड़ा सुवाल अंगल खणी दो असां न कंदासीं अब एॾो मुहांडो मुड़ुस हो हाणे अॻिते अल्लाह साईं ॿी ॻाल्हि थो सम्झाए चए थो तव्हां मुहांडा मुड़ुस थींदव ॻाल्हायो अब अल्लाह जे अॻियां तव्हां मुहांडा मुड़ुस थियणु चाहियो था न हा सवलो तरीक़ो क़ुरान ॾसे थो न चए थो जेकॾहिं तोखे मुहांडो मुड़ुस थियणो आहे त या अय्युहल्लज़ीना आमनू तक़ुल्लाह वक़ूलू क़ौलन सदीदा ॿ ॻाल्हियूं कयो दिलि खे बि पाक रख ज़बान सां बि सिधी ॻाल्हि ॻाल्हा तूं बि अल्लाह वटि मुहांडो मुड़ुस ठही पवंदे अॻिते तव्हांखे नुस्ख़ो थो ॾसे त सिधा थी पवो ॿ ॻाल्हियूं हिकु दिलि खे ठीकु कयो दिलि मर्कज़ी नुक़्तो आहे दिलि पाक आहे त पोइ ख़ैरु आहे लफ़्ज़ भली हेठि मथे बि थिया त बि एतिरो नुक़सानु न आहे पहिरियों तक़वा जी माना आहे दिलि जेकॾहिं तक़वा ऐं ख़शियत अची वञे अल्लाह जो ख़ौफ़ दिलि में त हाणे इहो बुराई न कंदो इहो ईज़ाउ कंहिंखे न ॾींदो हिन जे दिलि में अल्लाह वेठो आहे जंहिंसां अल्लाह गॾु हुजे उन खां का बुराई अल्लाह वारो गॾु हूंदो आहे बि न थींदी आहे त अल्लाह ख़ुदि गॾिजी वियो त बुराई त इहो आहे तक़वा या अय्युहल्लज़ीना आमनू तक़ुल्लाह मर्दो औरतो मोमिन चई करे मोमिनियाणियुनि खे बि सम्झबो छो मोमिन जे अंदरि मोमिनियाणी पयल आहे कीअं आदम जे अंदरि बीबी हवा पयल जुदा त न हुई न बाबा इन करे अल्लाह से ॻाल्हाईंदो मोमिन खे मोमिनियाणियूं पाण सम्झी वञनि उहे बि जेकॾहिं अल्लाह वटि वलियाणियूं थियणु चाहिनि थियूं त ॿ ॻाल्हियूं कनि हिकु ॻाल्हि इहा त दिलि में अल्लाह जो ख़ौफ़ त मूंसां अल्लाह ॾिसे थो मां अल्लाह जे अॻियां आहियां घुमां फिरां थी घर में कमरे में अल्लाह मूंसां गॾु
हिकिड़ी औरत के हिकिड़ो हमराह तंग कंदो, किनो माण्हू, माई वीचारी अल्लाह वारी, पोइ ॾाढो तंग कयईं। हिन चयो भला हिकिड़े ॾींहुं अधु राति जो आयो उहो लोफर, हिन माईअ खे चयईं फिलाणो जाॻे थो, फिलाणो जाॻे थो, इहे सुम्हनि त पोइ मां तोसां हलां थी। हिन चयो हे घुमी फिरी आयो, चए न फिलाणो बि खोंघरा मारे थो, फिलाणो बि कोई जाॻे कोन थो। चए अञा सोच, हिकिड़ो ॾिसे थो पियो, मूंखे ॾिसे थो, चङी तरह ॾिसे थो। अहिड़े लफ़्ज़नि सां वीचारी माई उनखे जो चयो त हुन जी दिलि ते चई कहिड़ो ॾिसे थो? चयो मथे अर्श वारो ॾिसे। हिन जी दिलि ते बि अहिड़ो असरु थियो जो हे बि रोईंदो निकिरी वियो, वञी तौबा कयईं। माई बि पंहिंजे रब जो शुक्र कयो त रब तूं जो मूं सां गॾु है, मुंहिंजी हिफ़ाज़त करे छॾे। अबा जंहिंजे दिलि में इहा शइ अची वञे न, उन खां बुराई न थींदी। त अलाह साईं हिते थो चवे या अय्युहल्लज़ीना आमनू तक़ुल्लाह वक़ूलू क़ौलन सदीदा, ॻाल्हायो सिधो। वकड़ शकड़ जूं ॻाल्हियूं, हा साईं, वकड़ शकड़ जूं ॻाल्हियूं कीअं? हिकिड़ो हमराह चए थो साईं ख़ुदा जो कसम मौली साहब हे रुमाल ॿियो नंबर नाहे, ख़ुदा जो कसम हे रुमाल ॿियो नंबर नाहे। हाणे मुंहिंजे दिमाग़ में विझे पियो त हे पहिरियों नंबर, कसम बि सही पियो खणे त ॿियो नंबर नाहे, पर पासे में ॿियो बीठो उन चयो साईं हे टियों नंबर थी, अञा हेठि थी, तूं मथां सम्झ पहिरियों नंबर आहे। हाणे इहो आहे वकड़ सकड़, सिधी ॻाल्हि नथो करे, अटकलां। हिकिड़े खे चयो हाणे खीर में पाणी विझंदो आहे, चए ख़ुदा जो कसम आहे कॾहिं खीर में मां पाणी न विधो आहे। पुटु चयो साईं अबे कसम सही थो खणे, अबा बाक़ी हे कीअं तूं जो चवंदो आहे त पाणी विझ, चए पाणी वरी ॿिए नमूने आहे न, हे खीर में पाणी न विझंदो आहे, अॻ में बाल्टीअ में पाणी विझी मथां खीर विझंदो आहे, पाणी में खीर विझंदो आहे, खीर में पाणी। हाणे इहे छा आहे वकड़ छकड़, ॻाल्हि सम्झो था न। कूलू कौलन सदीदा, क़ुरान थो चवे सिधी ॻाल्हि ॻाल्हायो, इहे वकड़ शकड़ न ॾियो, इहे वकड़ शकड़ ख़राबु आहिनि। ॻाल्हि सम्झो था न, ॻाल्हि सिधी हुजे। सिधी ॻाल्हि में भल अबे खे तकलीफ़ पहुचे, अम्मा खे तकलीफ़ पहुचे, सिधी ॻाल्हि न कंदो त घर तव्हांजा सिधा न हलंदा। इहा ॻाल्हि मां थो ॿुधायां, मौलवी घटि ॿुधाईंदा, ॿुधाए बि न सघंदा, छो त बारीक ॻाल्हि आहे। सभु मौलवी चवनि था अबे अम्मा जी ॻाल्हि सिधी आहे, ग़लति ॻाल्हि आहे बि सिधी आहे, अबे खे कीअं नाराज़ कयां, अम्मा खे, हालांकि ईअं न आहे। फतवा में लिखियलु आहे, कूलू कौलन सदीदा में लिखियलु आहे त ॻाल्हियूं ॿिन्ही जूं ॿुध, ज़ाल जी बि ॿुध, सस जी बि, पंहिंजी माउ जी ॻाल्हि बि ॿुध, हुन माईअ जी ससु। हिकिड़े खां पुछूं त कहिड़ी बख़्त वारी माई आहे, माई बख़्त वारी कहिड़ी आहे? अंग्रेज़ो वॾो शेक्सपियर, जंहिं वॾा वॾा ड्रामा लिखिया आहिनि, वॾो माहिर होशियारु अंग्रेज़ो, उन खां पुछूं साईं बख़्त वारी लकी माई कहिड़ी आहे? त उन अंग्रेज़ ॿुधायो लकी माई बीबी हवा हुई। चई छो? चई उनखे ससु न हुई। बीबी हवा आदम जी घर वारी, चई इहा लकी माई। ससु हूंदी त इहा पुट सां माईअ खे हलणु छॾींदी न, चवंदी मतां मुंहिंजो पुटु खसे न वञे, मां पालियो पूलियो वरी हाणे इन जो थी वियो आहे। पोइ कूड़ियूं ॻाल्हियूं बि अम्मा वेठी ठाहींदी, छोरीअ जो रत में राति करे छॾींदी। अबा इहो हराम आहे, घर न हलंदो। तूं बि चए मां अम्मा, अबा मौलवी चवनि था अबे अम्मा जी ॻाल्हि खण, हाणे त मुसीबत। क़ुर त ईअं काथे न चई आहे जो अबो तुंहिंजो ग़लति हुजे, अम्मा ग़लति हुजे त बि तूं ग़लति वारी शइ जो पासो खण। ए दिलू हुआ अक़रबु लित्तक़वा, रब क़ुरान में तो फरमाए इंसाफ़ जी ॻाल्हि कजांइ, तक़वा इहा थी। तक़वा
हिते तो चवे कूलू कौलन सदीदा, अबे जे पेरन ते हथ रख, अम्मा जे पेरन ते हथ रख। समझे थो त अम्मा ग़लत आ, अबो ग़लत आ, चो अब्बा मां माफ़ी वठंदुसि, मां तव्हांजो नौकर, हे पराई माई आ, पराए घर जी आयल आ, बेइंसाफ़ी न करण छॾींदुसि, ईअं न थींदो। मां तव्हांजो आ, जेका ख़िदमत चओ मां तव्हांजी कंदुसि, पर ॻाल्हि हुन मुंहिंजी घरवारीअ जी सही आहे। इहो इंसाफ़ अलाह साईं क़ुरान में इहा ॻाल्हि सम्झाई आहे। माण्हू सम्झनि था त न अम्मा जी ॻाल्हि खणणी आहे, ऐं हिननि ठाहे बि रखियो आहे। हा साईं, धोखो खणबो भाउ जे तरफ़ों, चई छो भाउ जे तरफ़ों, भले भाउ ग़लति हुजे बि धोखो ओॾो खणी थो अचे। अड़े इंसाफ़ जी ॻाल्हि कर, बेइंसाफ़ी न कर। असां छोरीअ खे ससु बि रहण न छॾे, ऐं साईं खे चवां मुड़ुस बि पासो न खणे, वरी घर ॾे वञे त चएसि अबो अम्मा पुठि खणंदा अथसि, उहे वीचारा बि शर्म खां न अचनि छोरीअ जे बारे में। हाणे इहा छोरी ज़हर पींदी न पींदी, हे त तव्हां पाण धिकियो था हुनखे होॾे, ईअं न कयो। ए दिलू हुआ अक़रबु लित्तक़वा, अबो ख़िदमत जे हक़दार, अब अम्मा ख़िदमत जे हक़दार। उलमा लिखियो आहे नूंहं भली उहा आहे जेका ससु सहुरे जी ख़िदमत करे, नूंहं भली उहा आहे जेका ससु सहुरे जी, पर ससु सहुरे जी ख़िदमत करणु उन ते फ़र्ज़ु कोन्हे। ख़िदमत पंहिंजो पुटु करेसि। अॼु पुटु चवे थो पंहिंजी ज़ाल खे त वञा अम्मा खे जो हे मामिलो ठाह, छो थो चवे तूं वञी कमु कर न अम्मा जो। जेकॾहिं उहा करे थी त तमामु भली माई आहे, उहा नूंहं तमामु चोटीअ जी आहे, बाक़ी उन ते इहो फरीज़ो न आहे, फरीज़ो पुट ते आहे। ए दिलू हुआ अक़रबु लित्तक़वा, क़ुरान में आयो कूलू कौलन सदीदा, सिधी ॻाल्हि ॻाल्हायो। सिधी ॻाल्हि ॻाल्हाईंदो त छा थींदो? युस्लिह लकुम आमालकुम, रब साईं फरमायो सभु कम तव्हांजा सिधा कंदुसि। सिधी ॻाल्हि सां ख़राबी न थींदी, बेइंसाफ़ी कंदे त पोइ ख़राबी काथों न काथों मुंहुं कढंदी, कंहिं सां बि बेइंसाफ़ी कई ख़राबी निकिरंदी। ऐं सिधी ॻाल्हि कंदे त ख़राबी मिटिजी वेंदी। अलाह साईं तो फरमाए युस्लिह लकुम आमालकुम, मां तव्हांजा सभु अमल सिधा करे छॾींदुसि। यग़फिर लकुम ज़ुनूबकुम, सिधी ॻाल्हि जे करे मां तव्हांजा गुनाह बि माफ़ करे छॾींदुसि। ॾिसो क़ुरान जो वाइदो। त दोस्तो ॻाल्हि सम्झो, ही ॿ टे आयतूं मां तव्हांजे साम्हूं रखियूं, क़ुरान जो इहो सबक़ यादि कयो, दुआ कयो त ही मरहूम मग़फ़ूर जंहिं वीचारे ही जलसो रखायो पर ज़िंदगी में मुद्दत न मिलेसि, असां सवाब मिलंदुसि पियो। जलसे जो जारी कई, इहो सवाब उनजो ख़त्म। हुज़ूर फरमायो कुझु माण्हू मरण सां सवाब पंहिंजो ख़त्म करे किताब ठपे छॾींदा आहिनि, कुझु माण्हुनि जा सवाब हलंदा रहंदा आहिनि, किताब ठपियो कोन अथसि। छो? जंहिं बि दीन जी ॻाल्हि हिन जलसे मां कुझु न कुझु सम्झी उन ॾे सवाब हले थो पियो, ऐं उहो अमल कंदो त सवाब अञा हलंदो, इहो सवाब ख़त्म न थींदो। अलाह साईं न हुसैन अहमद नालो हुसैन, मोहम्मद हुसैन, उनखे माफ़ फरमाए। साईं फतवा रशीदिया में लिखियलु आहे हुज़ूर साहब जे वालिदैन कुफ़र जी हालत में इंतकाल करे विया आहिनि। बहवाला शरह फ़िक़हुल अकबर वज़ाहत कंदा, नबी साईं जे वालिदैन जे बारे में इख़्तिलाफ़ आहे। कुझु बुज़ुर्ग चवनि था त ईमान ते न हा, कुझु बुज़ुर्ग चवनि था त ईमान ते बाद में आया, के चवनि था अॻिलनि मज़हबनि सचनि ते उन्हनि जो ईमान हुयो। असांजे उलमा फ़िक़े अकबर में इहो लिखियलु आहे तवक़ुफ़, तवक़ुफ़ जी माना आहे ख़ामोश रहो। सम्झेसि असांजो छा मामिलो,
असांजे अबे अम्मा खे तकलीफ़ मिले त असां बर्दाश्त करे सघूं था। असांजी त दिलि चाहे थी रसूल जे अबे अम्मा खे अल्लाह जन्नत अता फरमाए। अल्लाह खां केरु पुछंदो छा? अबा उन खां कोई पुछण वारो? क़ुरान में चयो अथसि ला युसअलु अम्मा यफ़अलु व हुम युसअलून। फरमा मूंखां कोई नथो पुछी सघे, बाक़ियुनि सभिनी खां, नबियनि खां, वलियनि खां, पीरनि खां मां पुछंदुसि। अल्लाह खां कोई पुछण वारो? उहो माफ़ करे त करे, इन ते बहस न कजे। असांजे बुज़ुर्गनि लिखियो आहे, छो अॻिते मामिलो आहे ईमान। नबी साईं जे आमद त पोइ थी न, नबी साईं जी नबूअत जो इज़हार बाद में थियो न। उन खां अॻु में छा हालत हुई? कन लिखियो आहे त अल्लाह साईं इन वक़फ़े में मरी कुफ़र ते विया आहिनि, पर इन्हनि खे ईमान ॾींदो। जन माण्हुनि खे कंहिं बि नबीअ जे नबूअत जो दौरु न मिलियो, कंहिं बि नबीअ जे नबूअत जो दौरु न मिलियो, ऐं कंहिं नबीअ जी ख़बर बि न मिली। किताबनि में लिखियलु आहे मरी वियो त इन खे आराफ़ में बीहारे, जन्नत ऐं जहन्नम जे विच में बीहारे अलाह साईं उते सुवाल कंदो, उते ई इम्तिहान वठी। जेकॾहिं हुननि सही जवाबु न त जन्नत हलिया वञनि, सही जवाबु न त जहन्नम जो फ़ैसिलो थिए। उन्हनि जो इम्तिहान शायदि उते बि थींदो। इहे सभु ॻाल्हियूं आहिनि। बहरहाल हक़ीक़त असांजे उलमाउनि ॿई पासा लिखियूं आहिनि, वॾा वॾा किताब बि लिखियल आहिनि इन जे बारे में त नबी साईं जे वालिदैन ते तवक़ुफ़ कयो, ख़ामोश रहियो, घणो बहस न कयो, अल्लाह जे हवाले कयो, ऐं दिलि में इहो ख़्यालु कयो त अल्लाह छॾे त उन खां कोई पुछण वारो बसि। ॿियो छा आहे? हलाल अर्ज़ त हलाल ढोर नथो बचे, उन्हीअ जो को वज़ीफ़ो ॿुधाईंदा। मूंखे बि नथो फरे, तोखे कीअं फरंदो? मां वज़ीफ़ो छा ॿुधायां? मूंखे हिकिड़े दोस्त मेंह ॾिनी हिते शर ओ इन उबावड़े में, सम्झेसि घुटकीअ ॾहरकीअ में दोस्त हिकिड़े मूंखे मेंह ॾिनी। मां चयो हाणे मेंह खे मां काॾों पालियां, सम्झेसि ॾिनमि हिन खे। हिते भेरी वेठा आहिनि, 2-3 ॾींहंनि खां फ़ोन कयो तव्हांजी मेंह बीमार आहे। मां चयो बीमार आहे त विकिणी छॾियोसीं या साईं खपाए छॾियो। ॿियो हाणे मां छा कंदुमि बाबा? चई साईं विकिणोसि था। मां चयो विकिणोसि, अदा कुझु पैसा कढियऊं। चई साईं डुबरी ही। पोइ असां पैसा कढियासीं, 18-19 हज़ार उन ॾींहंनि में कढियऊं, न बचे। मूंखे अबे ॾिनी में, सम्झेसि 6 ॾींहं मस हली मरी वई। वरी ॿकरी ॾिनई, उहा मरी वई। मूंखे चई पुट तुंहिंजो नालो आज़ाद आहे। आज़ाद माना दुनिया जे सामाननि खां आज़ाद आहे, न बचंदा तुंहिंजे नाले ते। मां वरी पंहिंजे चयो त हाणे भला ज़ालनि जे नाले ते कयां। पोइ बि अलाह खे त ख़बर ई त हस्कारी उन नाला कया अथसि, सम्झेसि। उहे वरी बि हलिया विया। तंहिंजे करे मां तुंहिंजे लाइ पुट छा दुआ कयां? अलाह कंदो तुंहिंजे लाइ, मन अलाह फज़ल करे, सम्झेसि। चवंदा आहिनि ॾीए जे पंहिंजे हेठां रोशनी न हूंदी आहे, पर ॿाहिरि रोशनी। हज़रत साईं जन वॾा चवंदा मां पंहिंजे लाइ पंहिंजे हक़ में दुआ घुरंदो आहियां, क़बूल न थींदी आहे। ॿियनि जे लाइ घुरंदो आहियां, क़बूल थींदी आहे। दुआ रब खां घुरूं था, अलाह साईं तुंहिंजे माल खे बरकत ॾींदो, वधाईंदो। ख़ैरात कंदो रहो, नियत कर। न बचे त बि परेशान न थी। इहा दुनिया जो सामान आहे, कन खे रहे थो, कन खे हलियो थो वञे। हल त हल बाबा। वरी ॿियूं शयूं त आहिनि न, ॿियूं सभु शयूं मिलनि थियूं पियूं त जान छुटी। खीर बि असांखे भलो मिले थो पियो, सम्झेसि। रोज़ानो कुकड़ खायूं था पिया, इहा पोइ असांखे छाजी ज़रूरत आहे? मेंह धारे करे परेशान थियूं, ॿकरियूं धारींदा वठूं। जान छुटी। तोखे बि अलाह को अहिड़ो बंदोबस्तु ठाहे ॾे, या इन्हीअ में मामिलो सिधो करे थो जो अल्लाह साईं पंहिंजो फज़ल फरमाए। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। रब्बि इग़फिर वरहम अंत खैरुर राहिमीन वफ़िक़ना लिमा तुहिब्बु व तर्दा। अल्लाहुम्मा इन्ना अला ज़िक्रिका व शुक्रिका व अला हुस्नि इबादतिक। ऐ अल्लाह मोहम्मद हुसैन मग़फ़िर हो, अल्लाह उनखे माफ़ फरमा। अल्लाहुम्मा जल क़ब्रहु रौज़तुम मिन रियाज़िल जन्नह।
अल्लाह उनजी क़ब्र खे जन्नत जे बाग़नि मां बाग़ बना। क़ब्रुहु रौज़तुम मिन रियादिल जन्नह बर्रिद मस्जहु वस्सि दारहु। अल्लाहुम्मा इग़फिर लिल मुमिनीन वल मुमिनात वल मुस्लिमीन वल मुस्लिमात वल अहयाउ मिनहुम वल अमवात। रब्बना इग़फिर लना वल इख़वानिल लज़ीना सबक़ूना बिल ईमान वला तजअल फ़ी क़ुलूबिना ग़िल्लन लिल लज़ीना आमनू रब्बना इन्नका रऊफ़ुर रहीम। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।